अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब मरजोई अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे फ़क़ति हिकिड़ी एप्लीकेशन जे बारे में ॿुधाईंदुसि जेका मोबाइल में VFX ठाहिण जे लाइ तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे। पहिरीं एप्लीकेशन जेकी तव्हां इस्तेमालु करे चुका आहियो अलाइड मोशन स्टूडियो, ऐं अॼु असां ॻाल्हाईंदासीं नोड वीडियो एडिटर जे बारे में, जंहिंजो यकीनन तव्हां नालो ॿुधो हूंदो, थी सघे थो तव्हां इस्तेमालु बि कई हुजे, पर हीअ वीडियो ॾिसण खां पोइ तव्हां हुनखे आसानी सां सम्झी सघंदो। नोट हिन वीडियो में मूं तव्हांखे कंहिं क़िस्म जी का एडिटिंग करे कोन ॾेखारी आहे। हिन वीडियो में सिर्फ़ु तव्हांखे इहो सम्झायो आहे त हिन में ख़ासि कहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे कहिड़े नमूने इस्तेमालु कजे। त उमेदु आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों, नोड वीडियो एडिटर के ओपन करण सां अहिड़ो इंटरफेस तव्हांजे साम्हूं ईंदो। हिते न्यू जो बटन आहे ऐं लोड जो, ऐं हे ॿ बटन जेके तव्हां मथे ॾिसो पिया, हिननि मां न्यू ते क्लिक करे असां पंहिंजो नओं प्रोजेक्ट ठाहे सघूं था। लोड ते क्लिक करे असां पुराणो प्रोजेक्ट ओपन करे सघूं था। हिते तव्हांखे उहे सभई प्रोजेक्ट मिलंदा जेके तव्हां ठाहे रखिया आहिनि। उन्हनि खे तव्हां लिस्ट वाइज़ ॾिसी सघो था या वरी हिन तरह ॾिसी सघो था। उनखां अलावा हिते तव्हां टाइम वाइज़ ॾिसी सघो था, मतिलबु त पुराणा हेठि ऐं नवां मथे या नवां हेठि पुराणा मथे। उनखां अलावा मैनेज ते क्लिक करे तव्हां को प्रोजेक्ट डिलीट करणु चाहियो या टैग उनखे को ॾियणु चाहियो त ॾेई सघो था। बहरहाल असां हिकिड़ो नओं प्रोजेक्ट ठाहींदासीं। न्यू ते क्लिक करे प्रोजेक्ट ठाहिण सां तव्हांजे साम्हूं हिकु अहिड़ी रूट वारी विंडो साम्हूं ईंदी ऐं अहिड़ो इंटरफेस साम्हूं ईंदो। हिते तव्हां मीडिया खणी सघो था या वरी हिते प्लस जे बटन ते बि क्लिक करे तव्हां मीडिया खणी सघो था। फस्ट ऑफ ऑल हिते तव्हां कुझु शयूं ॾिसी वठो त पहिरीं आहे रेज़ोल्यूशन, जेका आहे मतिलबु त 1280 720p, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ फ्रेम पर सेकेंड जेको 30 आहे उनखे तव्हां चेंज बि करे सघो था। ऐं उनखां अलावा प्रीव्यू रेज़ोल्यूशन जेकी आहे उहा आहे 50, ऐं उनखां अलावा जेको हेठि प्रीव्यू और रेंडर मोड आहे उहा आहे करंट क्लियर, उनखे तव्हां चेंज करे सघो था। फ्रेम रेट बि तव्हां चेंज करे सघो था। हिते मैन्युअली तव्हां लिखी बि सघो था या वरी मथे हथ सां ड्रैग करे या हेठि स्वाइप करे या मथे स्वाइप करे वधाए या घटाए सघो था। प्रीव्यू रेज़ोल्यूशन आउं तव्हांखे सजेस्ट कंदुसि तव्हांजे फ़ोन जे हिसाब सां, जंहिंमें तव्हांजी फ़ोन मतिलबु त हैंग वग़ैरह न थिए उहो ई रखिजो। तो 50 जेकॾहिं तव्हांजी फ़ोन सपोर्ट करे थी सही आहे, न त 30 तव्हां रखी सघो था। उनखां अलावा हेठि जेको प्रीव्यू रेंडर मोड आहे इहो तव्हां ऑल लेयर रखो, तॾहिं बि तव्हां पंहिंजी फ़ोन जे मथे तव्हां डिपेंड करे थो। जेकॾहिं तव्हां करंट लेयर रखो त वधीक बहितर रहंदो, तव्हांजी फ़ोन हैंग कोन थींदी। उनखां पोइ हेठि आहे 3D वारी सेटिंग, जंहिंखे तव्हां फ़िलहालु न छेड़ियो, छो त 3D असां कुझु ठाहियूं कोन पिया। अॻिते हली असां जे बारे में ॻाल्हाईंदासीं त 3D में छा छा ठही सघे थो। ऐं उनखां अलावा मथे प्रोजेक्ट सेटिंग आहे, रूट आहे, ऐं हेठि जेको ग्लोबल वारी सेटिंग वेटिंग आहे उनखे असां छेड़ियूं कोन था, ठीकु आहे। बिल्डिंग ऑप्शन्स वग़ैरह वग़ैरह असां जस्ट हिते जेको प्लस वारो बटन आहे उन ते क्लिक करे मीडिया खणंदासीं। हिते क्लिक करियो ऐं क्लिक करण सां न्यू नोड जे नाले सां हीअ विंडो तव्हांजे साम्हूं ईंदी, जंहिंमें मीडिया, ग्रुप, टेक्स्ट, शेप, फिल, 3D, साइबर, इंपोर्ट वग़ैरह वग़ैरह सभु कुझु साम्हूं तव्हांजो ईंदो। बहरहाल तव्हांखे मीडिया ते क्लिक करिणो आहे ऐं मीडिया ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे जेका शइ मीडिया में खणणी आहे उन ते क्लिक करिणो आहे। मिसाल तौरु वीडियो ते क्लिक कयो ऐं हिते अची करे तव्हां को बि वीडियो खणी सघो था। मिसाल तौरु मां हीअ वीडियो खयो ऐं हाणे हिननि जी जेकॾहिं टाइम लाइन ॾिसणु चाहियां त किथे हूंदी, तव्हां त इहो प्ले थींदो, ठीकु। फ्रेम वाइज़ हिते वग़ैरह वग़ैरह सभई बटन तव्हांजे साम्हूं ईंदा। टाइम लाइन ॾिसणी आहे त हिते क्लिक कयो, हीअ तव्हांजे साम्हूं टाइम लाइन अची वई पूरी। हीअ वीडियो तव्हांजी टाइम लाइन में आहे। हिनखे जेकॾहिं स्ट्रिच करियां थो त हितां करे सघां थो। सीज़र हिते तव्हांजे साम्हूं आहे, हिते क्लिक करे तव्हां वीडियो खे किथां कट करे सघो था, कैंची सॉरी। हिते तव्हां ॾिसो गौर करियो थोरो, हे 2 कलर थी विया वीडियो जा, मतिलबु त जेको कट थियल वीडियो आहे उनजो कलर थोरो मतिलबु अजीब आहे, ऐं ॿी वीडियो जो कलर अॻूणो जेको कलर आहे उहो साओ ई आहे। हीअ वीडियो जेकॾहिं मूंखे डिलीट करणी आहे त आउं हिते क्लिक कंदुसि ऐं हिते मूंखे ऑप्शन अचे पियो डिलीट, डुप्लीकेट, रिप्लेस, इन्फो वग़ैरह वग़ैरह। सो मूंखे सभु डिलीट ई करणी आहे ऐं बाक़ाया ऑप्शन जे बारे में असां अॻिते हली ॻाल्हाईंदासीं। हिनखे वापसि पंहिंजी जॻह ते लॻाइणो आहे, या त ख़ाली हिसो डिलीट करे सघां थो टाइम लाइन जो, या हिनखे हथ सां ड्रैग करे हिते
पंज जॻह ते विझाए सघंदो। मथे ॾिसो हिन विंडो में तव्हांखे कॉर्नर में नंढा नंढा छा निशान मिलंदा, इन्हनि जो मतिलबु इहो आहे त तव्हां हिनखे जेतिरो चाहियो क्रॉप करे सघो था। हिते प्लस जे बटन ते क्लिक करे तव्हां हिन में को बि इफेक्ट लॻाए सघो था, मास्क करे सघो था, ऐं काफ़ी सारा स्टाइल तव्हांखे मिलनि पिया जेके तव्हां हिन में ऐड करे सघो था। मिसाल तौरु हिते आउं ब्लेडिंग ऑप्शन मां वञी करे को हिते ब्लेड लॻायां, मिसाल तौरु इहो सॉरी छो त हेठां को लेयर न आहे, हुनजे करे बिल्कुलु कारो ई ॾिसण में पियो अचे। हिन जी ओपेसिटी तव्हां वधाए घटाए सघो था। सो हथ सां ड्रैग करे हेठि या मथे करे तव्हां हिन जी ओपेसिटी वधाए या घटाए सघो था। हिनखे कंहिं बि इफेक्ट खे डिलीट करण जे लाइ जस्ट हिते क्लिक कयो ऐं हिते तव्हांखे डिलीट जो ऑप्शन बि मिलंदो ऐं हेठि मथे करण जो ऑप्शन बि मिलंदो, तव्हां हिनखे डिलीट करे छॾियो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त हिन में तव्हां किथे बि क्लिक कयो, हीअ अंडो री अंडो आहे, तव्हां हिन ॻाल्हि जो बिल्कुलु टेंशन न वठो त तव्हांजी मोबाइल मां को धमाको थींदो, कुझु बि न। तव्हां मतिलबु क्लिक कंदा वञो, उन सां तव्हां सिखंदा वेंदव त कहिड़ी शइ में छा थिए थो, तव्हां ट्राई कंदा वञो, ठीकु आहे। सो उन खां अलावा हिकिड़ो ॿियो तरीक़ो आहे, तव्हां यूट्यूब ते लिखी करे सर्च कयो नोड वीडियो जूं मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं तव्हांखे मिलंदियूं, मुख़्तलिफ़ ही तव्हांखे अखि मिले पई, इन ते क्लिक करे तव्हां कंहिं बि लेयर खे हाइड करे सघो था टेम्परेरी। ऐं उन खां अलावा ही तव्हांजी टाइम लाइन खे ज़ूम इन ज़ूम आउट कंदो आहे। ऐं ही तव्हांजो होम पेज आहे, हिते तव्हां वापसि होम ते पहुची सघो था। जेकॾहिं कंहिं प्रोजेक्ट खे तव्हां एक्सपोर्ट करणु चाहियो था, सेव करणु चाहियो था, त तव्हां हिते हिन तीर ते क्लिक कयो, सही आहे। हिते क्लिक करण खां पोइ साए बटन ते जीअं तव्हां क्लिक कंदो तव्हांजो प्रोजेक्ट एक्सपोर्ट थियणु शुरू थी वेंदो। उन खां अलावा हिते बि तव्हां पंहिंजे वीडियो जी रेज़ोल्यूशन चेंज करे सघो था ऐं हिते बि तव्हां पंहिंजो फ्रेम रेट चेंज करे सघो था। हिते पंहिंजे वीडियो जी क्वालिटी मीडियम हाई या लो करे सघो था। ऑडियो मोनो में आहे या स्टीरियो में आहे, कंहिं में बि आयो तव्हां उनखे सेव करे सघो था। पर हिते हिकु ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन एप्लीकेशन में तव्हां कंहिं बि क़िस्म जी का वॾी वीडियो एडिटिंग सीक्वेंस वाइज़ कोन था करे सघो। हिन में सिर्फ़ु तव्हां को हिकिड़ो पर्टिकुलर क्लिप वीफेक्ट्स जे लाइ एडिट करे सघो था। सो उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो, हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।